नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त बेजिंग में खबर नींदालू चीन में लावारिस कुत्तो 42 लाख रुपयन में नीलाम रकम तरबियती मरकज हवाले कई वही। पर खबर जारी रिपोर्ट मूजिब चीन के राजधानी बेजिंग में 2014 में एक अणजाण शख्स शेबा अनो नस्ल जो जापानी कुत्तो जानवरन के तरबियती मरकज में छे वो। तरबियती मरकज के इंसामिया कुत्ते ते ईंदड़ खर्च हासिल करण लाए इन शख्स खिलाफ अदालत में केस दाखिल करायो। पुलिस के गोला बावजूद शख्स हथ न आयो, जे बाद अदालत कुत्ते के लावारस ॼाण तरबियती मरकज हवाले कयो ऐं हुकुम ॾिनो त कुत्ते के नीलाम करे हासिल थियल रकम तरबियती मरकज जे इंसामिया हवाले कई वञे। तरबियती मरकज इंसामिया कुत्ते जो नालो डेंग डेंग रखी सार संभाल कई। कुत्तो चालाक ऐं इंतहाई फुर्तीलो निकतो, जंहिं सबब हू तरबियती मरकज इंसामिया जे पिण दिलचस्पी बणिजी वियो। अदालती हुकुम तहत चीनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म वेबू ते डिंग डिंग जी नीलामी शुरू कई वई त खरीदारन जी लाइन लगी वई। नीलामी जी पहिरीं बोली 13,000 रुपया लगी, जेका बाद में आहिस्ता आहिस्ता वधी 42 लाख रुपयन ताईं पहुंची वई। डेंग डेंग जी नीलामी में हासिल थियल रकम मां तरबियती मरकज के तमाम घणो फायदो हासिल थींदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।